अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे कहाणी, कहाणियूं मुरतब सैयद ज़वार नकवी। छपाईंदड़ काविश ग्रुप ऑफ पब्लिकेशन B2 सिविल लाइन्स हैदराबाद सिंध। छापो पहिरियों मई 2000 ईस्वी। किस्त ॿी कमर शहबाज़। कमर शहबाज़ 13 अप्रैल 1938 ईस्वीअ में नवाब शाह में ॼाओ। हिन 1962 ईस्वीअ में कराची यूनिवर्सिटीअ मां MA अंग्रेज़ीअ में करण खां पोइ मुलाज़मत अख़्तियार कई ऐं जितां ताज़ो ई रिटायर थियो आहे। कमर शहबाज़ 1954 ईस्वीअ खां लिखणु शुरू कयो ऐं हेल ताईं खोड़ सारियूं कहाणियूं, मज़मून, शेर, कालम लिखी चुको आहे ऐं हिन वक़्त ताईं संदसि किताब चंड रही थो दूर, अठूं घर, कमर शहबाज़ जूं कहाणियूं, ज़मीर जो मौत, वाचूड़नि में लाट छपजी पधिरा थी चुका आहिनि। उनखां सवाइ हिन जा रेडियो ऐं टेलीविज़न लाइ लिखियल नाटक ब्रॉडकास्ट ऐं टेलीकास्ट थी चुका आहिनि। हू हिन वक़्तु B60 घिटी नंबर 17 बादबान DHAV कराचीअ में रहे थो। कहाणी राजीअ जो रूह। कहाणीकार कमर शहबाज़। टिपरी धारे उत्तर खां धूकींदड़ कारा ककर, चौमासे जी पहिरीं बारिश खां अॻु वारी वहशतनाक ख़ामोशी, पखियुनि जी ओचिती उॾाम, आवाज़ ऐं लामारा, खामंदड़ धरती, आसरवंद अखियूं ऐं ऊंदा हो आसमान। घिटीअ मां ॿारनि जो गॾियल बेसरो गीत, कारड़ो कुमारड़ो अन पाणी ॾे त मींहड़ो वसे। आंधीअ जे पहिरीं घूघट सां हवेलीअ जे ॿाहिरें दरीअ जा ताक ईअं ठहकिया ॼण 303 जी गोली। पीर साईं छिरक भरे गहरी निंड मां जागी पियो। घुग ऊंदहि ॾिसी खनपल त मुंझी पियो त ॾींहुं आहे या राति। मींहोगी हवा जो झूठो मिटीअ जो सुगंध परदनि खे उॾारींदो कमरे में दाख़िल थियो त यादि आयुसि त घर भाती ॿाहिरि वियल आहिनि। उथण जी कयाई मस त राजी डोड़ंदी अची दरियूं बंदि कयूं। टिड़ पखड़ियल शयूं जाइतियूं करे बती ॿारे साईंअ जी जुती पलंग जी पहिरांदीअ खां ठाहे रखियईं। चयईं, बाबा साईं मींहुं पियो अचे। हू अखियूं खोले खेसि घूरींदो रहियो। हिन खां अॻु उहो खेसि अहिड़ी सुहिणी नज़र छो न आई हुई। उहो सोचे मुंझी पियो। साल खां वधीक थी वियो हुउसि हवेलीअ में बानी थी आई। भला पोइ कीअं अहिड़ो सॾोल जिस्म, भरियल छातियूं ऐं रसीला चप संदसि नज़रुनि खां ओझल रहिया। पलंग जे पासे में रखियल टेबल उघण लाइ झुकी त चोले जे विथीअ मां उरहन जो उभार जहिड़ो कर छुलको ॾेई उथली पियो। चांहि ठाहे अञा बाबा साईं राजीअ पुछियो, जवाबु कीअं ॾिए। ज़हन टांडनि ते पे टिलियुसि। बाबा साईं जी तबियत त ठीकु आहे, राजी पुछियो। पीर साईं पंहिंजो लज़ंदड़ हथु खणी तपंदड़ पेशानीअ ते रखियो। आलाण महसूसु थियसि। राजी परेशान थी वई। चयाईं, मथे में सूरु आहे बाबा, ज़ोर ॾियां? तॾहिं ओचितो विझ ज़ोर सां चमकी गजगोड़ थी बादल फाटी पिया। राजी रड़ कई, ही छा था कयो? मुंहिंजो हथु छॾियो बाबा साईं। तूफ़ान जे सुसाट में हवेलीअ जा आवाज़ दॿिजी विया। खिवण जे चमकाट में पाछोला तड़पी उथिया। घिटीअ में ॿारनि जा आवाज़ ॿीहर जागी उथिया। कारड़ो कुमारड़ो अन पाणी ॾे त मींहड़ो वसे। छने मां कंहिं नौकर जो नारो गूंजियो, भेज भेज भिटाई भेज। राजी पाण छॾाइण लाइ चीखंदी रही, मां तव्हांजो बचो आहियां बाबा साईं, न्याणी आहियां। तव्हांजी छॾे ॾियो, मूंखे छॾे ॾियो। ख़ुदा जे वास्ते, रसूल जे वास्ते, हीअ झोली अथव बादशाह पीर जी, दस्तगीर जी, भिट धणीअ जी, कलंदर लाल शहबाज़ जी। पीर साईं सट ॾेई राजीअ जो चोलो लाहे परे फिटो कयो। उहो सीने खे हथनि सां लिकाए सुॾकण लॻी। पेरें थी पवां, मां तव्हांखे ॿाहूं थी वधां बाबा साईं, अबो थी। पीर साईं अॻिते वधी संदसि ॿई हथ मज़बूतीअ सां झले वरिता। तॾहिं ओचितो हवेलीअ जा नेसारा वही हलिया, ईअं जीअं दरिया जो बंदि भॼी पियो हुजे। ऐं पोइ पीर साईं पंहिंजे फाटंदड़ कमीस जो चीचाट ॿुधो। राजीअ जो जवान हथु पंहिंजी गिरफ़्त मां आज़ादु थींदे महसूसु कयाईं। ख़ौफ़, चिड़ ऐं क्रोध विचां पीर साईं साॼो हथु वधाए राजीअ जे वारनि खे मज़बूत झले सट ॾिनी। पूरी ताक़त सां
कंध विहाणे ते निमाए निड़ीअ ते गोॾे सां ज़ोर ॾेई खाॿे हथ सां ज़ोरदार थपड़ वाहे कढियईंसि। राजी सूर खां ॿीणी थी वई, नक मां खून जी लार वही निकितसि। घुटियल आवाज़ में लीलाईंदे चयाईं, बख़्श कर मुर्शिद, बख़्श कर, पंजतन पाक जी सदके बख़्श कर। निड़ीअ ते गोॾे जो दॿाउ वधी वियो, वारनि जी चग पाड़ऊं उखड़ी आई। वो तड़पी पूरो ज़ोर लॻाए उथण चाहियाई। पीर साईं थिड़ियो थाबड़ियो संभिलियो ऐं पोइ टेबल तां शीशे जो गुलदान खणी राजीअ जे लोंदड़ीअ ते ज़ोर सां वाहे कढियईं। शीशो चूर चूर थी वियो। ॿ टेपा ताज़े खून जा फर्श ते किरिया ऐं वाचुनि मां वहंदड़ गज विहाणे ते फैलिजी वई। थोरी देरि अॻु पीर साईं जे गिरेबान ॾांहुं उथियल हथ नेस्तो ऐं बेजान थी पलंग खां हेठि लड़की पियो। हवा जे ज़ोर ते दरीअ मां ताक ॿीहर खुली पिया। खिवण जे चमके ते पीर साईंअ खे सिर्फ़ु राजीअ जूं खुलियल अखियूं नज़र आयूं। हू उथियो सहकंदे कुझु देरि पलंग जे पाए ते सिर रखी राजीअ जी बेजान जिस्म खे घूरींदो रहियो। भॻल चूड़ियुनि, गुलदान जे ज़रनि ऐं खून जे ॿिनि टेपनि खे ॾिसंदो रहियो। हवा जे शोर, बारिश जी पालूट ऐं नेसारनि जे गड़गाट खे ॿुधंदो रहियो ऐं पोइ थकल साणनि ऐं थिड़ंदड़ कदमनि सां हलंदो उताक ॾांहुं खुलंदड़ दर ताईं पहुतो। चौकाठे ते ॿई हथ उभा झले मंझंदि मुंहुं लिकाए ख़ौफ़, हिरास ऐं बेयकीनीअ विचां वॾा वॾा उभा ऐं ऊन्हा साह खणंदो रहियो। तॾहिं ओचितो किथां परियां वाचूड़नि जी विथीअ मां नूरे जो आवाज़ गूंजियो, भेज मौला कर कम सौला। जान में जान अची वियसि। ॾकंदड़ हथनि सां दरवाज़े जे ताकी खोले रोणहार की रड़ कयाई, नूरा। नंढे सूबेदार दूध पती चांहि जो आख़िरी ढुक भरियो, कोप टेबल ते रखियल सासर में ठाहे रखियो ऐं पोइ गोल्ड लीफ जो सिगरेट दुखाए तीलीअ खे हवा में लोॾे विसायो ऐं ख़ाली कोप में उछलाए ॿिन्ही नासुनि मां दूंहें जूं लाटूं कढंदे चयो, हाणे ॿुधाए नूरा ख़ान, कीअं अचणु थियो आहे? नूरे ॿई हथ ॿधी वराणियो, बाबा साईं अव्हां खे सलाम चया आहिनि। नंढे सूबेदार चपटीअ सां सिगरेट जी रख कोप में छॾे चयाईं, बाबा साईं जे दर जा नौकर आहियूं, हुकुम थिए। नूरे भर में वेठल सावण ॾांहुं इशारो कंदे चयो, सावण जे घरवारी काल्ह राति खां ग़ाइबु आहे। नंढे सूबेदार मुठ में सिगरेट झले वॾो सूटो हणंदे पुछियो, नालो? राजी नूरे वराणियो, उमिरि 20 साल। नंढे सूबेदार जे मुंहं ते शरीर मुर्क तरी आई। पुछियाईं, कंहिं ते शक? नूरे सिधो जवाबु कोन ॾिनो। सावण ॾांहुं निहारींदे आहिस्तगीअ सां पुछियाईं, साहब पुछे थो त कंहिं में शक अथई छा? सावण जे अखियुनि में पाणी तरी आयो। अजरक सां अखियूं उघियाईं, हथ ॿधी ॾुखोयल आवाज़ में चयाईं, ग़रीबनि जो कंहिं में कहिड़ो शक थींदो हाकिम? पोइ बि नंढे सूबेदार मुर्कंदे चयो, ओड़ो पाड़ो, यार दोस्तार, दोस्त दुश्मन, लुच लोफर? न साईं। सावण वराणियो। सोच? नंढे सूबेदार चयो, तजुर्बो थो ॿुधाए त जवान ज़ाल पंहिंजी दुश्मन पाण हूंदी आहे। नूरे सावण जी वेणीअ में हथु विझी राज़दार हाणे नमूने चयो, का खुड़क हुजई त खणी ॿुधाए, पंहिंजा पाण में आहियूं। पुलिस खे बि जेसीं ताईं दगु न ॾसबो तेसीं ताईं थियो पाणी विलोड़ो। सावण टुॿीअ में पइजी वियो, कंध हेठि करे जो वेठो त लॻुसि पहर गुज़री विया आहिनि। छिरक तॾहिं भरियाईं जॾहिं नूरे जो आवाज़ कन ते पियुसि, शक शर्म न कर, औरत ज़ात ते कहिड़ो भरोसो, अथई ख़बर त खणी सची कर। राजी अहिड़ी नाहे। सावण बजाए कंहिं ॿिए ॻाल्हायो। नंढे सूबेदार खां टहक निकिरी वियो। खाॿे हथ सां वर्दीअ तां रख छंडींदे चयाईं, मर्दनि जो उहो ई त मोहकारो आहे। रनूं अखियुनि साम्हूं पियूं यार ॾेखारींदनि तॾहिं बि चवंदा त सतियूं जतियूं आहिनि। सावण कंधु खणी पहिरियों भेरो नंढे सूबेदार सां अखियूं मिलायूं, ज़रे घटि छिड़ब ॾींदे चयाईं, मुंहिंजी राजी अहिड़ी नाहे साहब। नंढे सूबेदार जो मुंहुं काराइजी वियो। सिगरेट खे सासर ते सरोड़े खणी कोप में उछलायईं, चयाईं, तूं ॿाहिरि हली वे,
गैरती पुट, मूंखे नूरे सां कुझु ॻाल्हाइणो आहे। सावण उथियो, कंधु झुकाए दर खां ॿाहिरि हलियो वियो। नंढे सूबेदार ॿियो सिगरेट दुखायो, नासनि मां धुएं जा भभका कढंदे चयाईं, हाणे ॿुधाए छा ॻाल्हि आहे? नूरो कुर्सी सेरे नंढे सूबेदार जे कुझु वधीक वेझो थी वेठो, पंहिंजा पारे अंदाज़ में चयाईं, ॻाल्हि में कुझु कोन्हे साहब, बाबा साईं जा माण्हू आहिनि, सावण कुड़मी आहे, राजी हवेलीअ में कमकार कंदी आहे, सुबुह सवेलो छॾे वेंदो अथसि, सोमाणीअ धारे वठी वेंदो अथसि। बाबा साईं जी तव्हांखे ख़बर आहे, अलाह लोक दरवेश इंसान आहे, कंहिंखे ॾुखियो कोन रखंदो आहे। खाधो पीतो कपिड़ो लटो पैसो ॾुकड़ जेको पुॼंदो अथसि सो ख़ुदा कारण पियो पोरियतनि में विराईंदो आहे। राजी त वरी बि नंढी बीबीअ जी ख़ासि बानी आहे। शिकिल जी कीअं आहे? नंढे सूबेदार लस्त वठंदे पुछियो। हट परे साहब, नूरे वराणियो, सफ़ा हणखण, असुल लाखों में एक ॾिठई। नौकरनि चाकरनि मां कंहिंसां ॾंद शेक न बाबा, बिना न, कम सां कम। छॾे भाड़ियाई सची कर। नूर भटारे मुश्किल कुशा ॾींहं क़याम जी पंहिंजो न कंदो, का सूखड़ी पाखड़ी को न्यापो सनेहो, हिननि गुणगार कननि न ॿुधो नाकियो न ॾिठो, साल फिरी आयो अथसि साख ॾे, हल अॻिते पोइ छा थियो? काल पाक समूरा गौसपुर शादीअ ते वियल हुआ। नंढी बीबी बि अमा वॾीअ सां गॾु हुई। उन करे बाबा साईं टिपरीअ धारे ई मूंखे हुकुम कयो त नूरा वञी राजीअ खे साझरे ई घर छॾे अच। मां पटको ॿधी कुहाड़ी कुल्हे ते रखी तयार थी बीठुसि, पर राजीअ मनो करे छॾी। चयईं मां पाण थी वञा। घणो ई चयोमांसि त मींहुं भरियो बीठो आहे, इजो थी वाच लहे, पर कोन मुड़ी, वई हली। सोमाणीअ जो सावण अची ॿुधायो त घर कोन पहुती आहे। चयोमांसि ईअं कीअं हूंदो, हितां वई त का महल थी अथसि। चयईं पोइ केॾांहुं वई? चयईं वेंदी वरी केॾांहुं, हूंदी कंहिं जेॾीअ सखीअ जे घर। सॼी राति ॻोल्हियोसीं, वाह मींहं में दर दर भटकियासीं, खुरपेर खयासीं, पर राजीअ जो को पतो कोन पियो। ज़मीन ॻी वियसि, आसमान खाई वियुसि, कुझु सम्झ में न आयो। सुबुह जो बाबा साईं खे माजरा ॿुधाईसीं त जहिड़ो कर विसामी वियो। चयईं नंढे सूबेदार खे सिघो वञी मुंहिंजा सलाम पहुचायो। आयासीं, मिलियासीं, हाली हवाली थियासीं, ॿियो मिड़ई ख़ैरु आहे। नंढो सूबेदार सोच में पइजी वियो। चयईं उहो सभु कुझु वाचूड़े खां पहिरियों थियो? हा साईं, मींहुं वाच त घणो पोइ आई, पक अथई। 16 आना मुंहिंजा बाबा, तर में को लुचो लोफर सुझई। मुल्क भरियो पियो आहे टूटनि टोड़नि सां सरकार, पर बाबा साईं जे माण्हूअ खे हथु लाहिण जी कंहिंखे मजाल थींदी। को वॾेरो, कंहिं वॾेरे जो खरियल पुटु, को सालो, को भेणीवियो, को भाणेजो, को भाइटियो। नूरे कंध लोॾे नाकार कई। चयईं साहब, तोखे बि हिते 2 साल थींदा हूंदा, पक्का। बाबा साईं जी मर्ज़ीअ खां सवाइ को पन बि चुरंदो ॾिठो ई? ॻाल्हि नूरे जी बि सही हुई। पीर बचल शाह सरकार कीर छॾाए, मुतवली पीर ज़मींदार, MPA ऐं ॿिया अलाए छा छा मुल्क जा सदर ऐं वज़ीर आज़म हर साल केटीअ ते सलामी वक़्त जे हर हाकम ताईं सिधी सही रहाई ऐं रसाई। मुरीदनि ऐं मदाहनि जी लांड सुबुह खां सांझीअ ताईं रुगो दीदार लाइ पई कुतर थिए। दुआ पीअणे वारा धार, वज़ीरनि वणनि कामोरनि कड़नि ॾांहुं चिठी चपाटीअ जा अर्ज़दार, तंहिंखां सवाइ DC न हुजे, खणी कमिश्नर छो न हुजे, कमु न कयाई त फ़ोन ते बदिली तयारु। अहिड़ी माण्हूअ जे दर तां संदसि बानी खजी वञे, सा ॻाल्हि नंढे सूबेदार जे दिलि खे न आवड़ी। पुछाईं ज़ाल मुड़ुस में का नाचाकी? न मुंहिंजा बाबा, जहिड़ा लैला मजनू। मिटनि माइटनि जो को पलव पांद, उहा ख़बर ख़ुदा खे, बाक़ी अहिड़ी ॻाल्हि असां कोन ॿुधी। नंढो सूबेदार उथी खड़ो थियो। चयईं तव्हां हलो, फ़िलहाल रिपोर्ट कोन थो लिखां, अजाई वाह वाह बि चङी न आहे। पीर साईं जो मामिलो आहे, जांच लाइ माण्हू छॾियां थो, थींदो त ख़ैरु, पर जे न त बि ॻाल्हि वई न आहे। कचीअ मंझंदि जो नूरे खे सॾु थियो।
जुती दर ॿाहिरां लाहे हथ ॿधी अंदरि दाख़िल थियो। पीर साईं सोफ़े ते आहलियो पियो हो। ॿई हथ पेरनि ते रखी बिस्मिल्लाह बाबा साईं चई कंधु हेठि करे बीही रहियो। गच देरि खां पोइ पीर साईं कंधु वराए ॾांहुं निहारियो। झीणी आवाज़ में चयाईंसि, वे बाबा। नूरो पट ते वेही रहियो। पीर साईं तस्बीह खईं, मणका फेराईंदे चयाईं, कर अहवाल ख़ैर जा। नूरे वराणियो, नंढे सूबेदार सां मिली आयासीं बाबा साईं। छा चयाईं? चवंदो वरी छा, अव्हां जा सलाम मिलियसि त पुसी पाणी थी वियो। चयाईं, जांच जूच कयूं था, बाबा साईं जे ख़ासि माण्हुनि जो मामिलो आहे, उन करे फ़िलहालु रिपोर्ट कोन था लिखूं। छोरी मिली वई त भलो, न त पोइ काग़ज़ कारवाई करे वठंदासीं। सावण बि साण हुई? जी हा बाबा साईं। सूबेदार सवाल जवाब कयसि, पर को ख़ातिरीअ जहिड़ो जवाबु ॾेई न सघियो। छा थो भाई, वात त कोन फाड़ींदो? तुंहिंजी दुआ घुरिजे मुर्शिद। रोई पिटे माठ करे वेही रहंदो। पीर साईं जी तस्बीह बीही रही। सुरबाट में चयाईं, लाश त हथी को कयो हुई न। नूरे मुछ खे मरोटो ॾेई चयो, छुटल आई बख़्तावर, 100 सालनि खां पोइ बि ज़ाहिर थिए त तुंहिंजो ॾोहारी आहियां। कंहिं ॾिठो ई त कोन? न मुंहिंजा बाबा, मलाइकनि खे बि पतो कोन पियो। तव्हां बांह सेरांदी करे सुम्ही रहो, सम्झो त कुझु थियो ई कोन्हे। पुलिस जी दलील त हिन पासे डोड़ंदी ई कोन। असां पाण फरियादी आहियूं बाबा साईं। माठ थी वई। तस्बीह वरी चुरण लॻी। वेर में रखी नूरे चयो, बाबा साईं कुझु मलूल था लॻनि। थधो साह भरे पीर साईं वराणियो, असां ईअं कोन चाहियो हो, जीअं थियो नूरा। छोरी मञे वञे हा त जेकर धूड़ विझो शक शिरक खे बाबा साईं रन जो। मखण पिए पए मथो सड़ियो, आसीस जो हथड़ो लॻेसि हा त जेकर सॼी सोन थी पवे हा। मुर्शिद जी दुआ बि विञायई त मुर्गो सिर बि विञायई। पाण घुरी वरिताई, अव्हां जो कहिड़ो ॾोह? अव्हां पंहिंजी दिलि ते बोझ न विझो बाबा। पीर साईं बेदिलीअ विचां तस्बीह टेबल ते रखी छॾी। सुहारीअ ते हथ फेराईंदे मुंहिंजे आवाज़ में चयाईं, हिकु ॿी बि ॻाल्हि आहे नूरा। उहा कहिड़ी बाबा साईं? नंढी बीबीअ जी ख़ासि बानी हुई, ॾाढो भाईंदी हुअसि। हिकु जहिड़ियूं त हुयूं ई, मथां वरी पूरी सार संभाल बि ॾाढी रखंदी हुअसि। कपिड़ो लटो खाधो पीतो उथी वेठी सभु पंहिंजनि हथनि सां कंदी हुअसि। मोटंदी त ॾाढो ॾुखु थींदुसि। बाबा साईं, अव्हां बि के बादशाह माण्हू आहियो, साइण खे ॿाञण जी का खोट हुकुम थिए अॼु ई 10 आणे थो हाज़िर कयां। ईअं न आहे नूरा, माण्हूअ माण्हूअ में फ़र्क़ु आहे। चइजोसि त लॾे विया लाचारी हुआ न। राजीअ जी गुम थियण जी ख़बर का लिखी सघंदी? इजो थी पुलिस शहर में डंडो फिराए। उहा बि ॻाल्हि आहे। मोटण ॾियो पाकनि खे, का टल सोचे वठंदासीं। पीर साईं तस्बीह ॿीहर खईं, नूरे खे वञण जो इशारो कयईं ऐं पाण गहरी सोच में गुम थी वियो। केतिरी देरि ईअं वेठो रहियो, का समक खेसि बि कान पई। सिज लथे जॾहिं ख़ासि ख़िदमतगार आरब फ़क़ीर अची बतियूं ॿारियूं तॾहिं छिरिक निकिरी वियुसि। पुछियईं, छा टाइम थियो आहे आरब फ़क़ीर? राति थी वई आहे बाबा साईं। आहलीअ ई कलमूं भरियाईं, उथियो कोन। मुरीद ॿाहिरि इंतज़ार में वेठा आहिनि बाबा साईं। अॼु तबियत ठीकु न आहे, मोटाए छॾीनि। बारिश में सॼो ॾींहुं इंतज़ारु कयो अथनि, के त परे खां बि आया आहिनि बाबा साईं। आरब फ़क़ीर चयो, ॿाहिरियां भले टिकी पवनि, ॿाहिरि निकिरण जहिड़ा न आहियूं। सावण लाइ छा हुकुम आहे? रातो को पियो थो हंजूं हारे, खेसि हेॾे वठी अचे। पीर साईं वराणियो, हवेलीअ में बाबा साईं? आरब फ़क़ीर अचण जमा पुछियो। को भउ न आहे, भले अचे। पीर साईं चयो। सावण अजरक में मुंहुं वेड़े ढुढकरूं ॾींदो अंदरि आयो। पीर साईं जा ॿई पेर मज़बूतीअ सां झले सुॾकंदे चयाईं, मुंहिंजे राजीअ जो पतो न पियो बाबा साईं। पीर साईं सट ॾेई पेर छिके वरिता। चयाईं, मिली वेंदी बाबा, उतावलो छो थो थी? सावण हथ जे पुठीअ सां ॻोढ़ा उगंदे चयो,
8 पर गुज़री विया आहिनि साईं। मूंखां त हिकु पल बि परे न रहंदी आहे मुर्शिद। दिलि में सवें गुमान था जाॻनि, मुई अलाए बची। पीर साईं उथी बीठो, दरीअ ॿाहिरां वसंदड़ बारिश खे ॾिसंदे चयाईं, अहिड़ो मींहुं अॻु कॾहिं कोन वसियो हूंदो। सावण ॿिन्ही हथनि में मुंहुं लिकाए छॾियो। रुंधल आवाज़ में चयाईं, ख़बर नाहे किथे हूंदी, कहिड़े हाल में हूंदी, अबो आहीं वार कर, तुंहिंजा हथ वॾा आहिनि बाबा साईं। ख़बर नाहे छो पीर साईं पंहिंजनि ॿिन्ही हथनि खे घूरे ॾिठो। दरी बंदि करे ॿीहर अची सोफ़े ते वेठो, अखियूं पूरे छॾियईं। सावण जा सुॾका बंदि न थिया। लीलाईंदे चयाईं, तुंहिंजे दर जो कुतो आहियां बाबा साईं, मुंहिंजी वारसी कर। हथ ॾींहं में बेपाच आहियां, अलाह खां सवाइ तो मुर्शिद खां सवाइ भला मुंहिंजो ॿियो केरु आहे। हू ईअं ई आहिलियो रहियो। चयाईं, रब पाक चङी कंदो। अखियूं खोलण खां सवाइ सावण ॾांहुं सॼो हथु वधायईं। सावण हथु चुमे पंहिंजनि भिनल अखियुनि ते रखियो। ॿई हथ सीम जे जुतीअ ते रखी ज़रे घटि सजदो कयईं। अजरक जे पलांद में नक सुणकियाईं ऐं गोॾनि ते हथ रखी उथी बीठो। अजरक कच्छ में विझी ॿई हथ ॿधी पुठेरो ॿाहिरि निकिरी वियो। तूफ़ान रुकिजी वियो, बारिश बंदि न थी। मींहुं वसंदो रहियो, नेसारा वहंदा रहिया। केतिरी देरि लेटियो रहियो। सा ॼाण न पियसि। अखि तॾहिं खुलियसि जॾहिं कमरे में कंहिंजे अचण जी आहट ॿुधाई। ऊंद में घूरे ॾिठाई पर कुझु बि नज़र न आयुसि। ॿीहर अखियूं मस पूरियाई जो कंहिंजे सुॾकनि जे छिरक भरे जो कंहिंजे सुॾकनि ते छिरक भरे उथी वेठो। पुछाईं, केरु आहे? जवाबु न मिलियुसि। सुॾका बंदि थी विया। उमालक टेबल लैम्प जो बटण हेठि करे छॾियईं। कमरे में रोशनी फैलिजी वई। हू उथियो, कुंड कुड़च जाचे ॾिठाई, को हुजे त नज़र अचेसि। मायूस थी मोटी पलंग ते लेटण वारो हो जो सुॾका ॿीहर जागी उथिया। जिस्म मां सीसड़ाहट निकिरी वियसि। दाह करे पुछियाईं, मां पुछां थो केरु आहे? जवाबु वरी बि कोन मिलियुसि। सोचियाईं, मुंहिंजो वाम आहे, विसविसो आहे, मुंहिंजे दिलि जो गुमान आहे, मुंहिंजे अदर जो। भला ॿियो केरु थी सघे थो मूंखां सवाइ हिन कमरे में? दर ते खड़को थियो त सॼो लर्ज़ी वियो। समूरी ताक़त गॾु करे पुछाईं, केरु आहीं तूं? दर खुलियो। नूरो अंदरि घिड़ी आयो। जिस्म में साह मोटी आयुसि। थधो साह भरे चयाईं, नूरा तूं? नूरे हथ ॿधी चयो, नंढो सूबेदार साहिबु आयो आहे बाबा साईं। चुप वठी वियसि। नूरे खे घूरींदे आहिस्ते पुछाईं, किथे पूरियो अथईसि? नूरो पट ते वेही रहियो। साॼे हथ जे पुठीअ सां मुछ खे गहको ॾींदे चयाईं, उते जिते पखी पर न हणी सघे। पक अथई? कंहिं ॾिठो ई त कोन। नूरे जे दज़ खे पहुचे, उहा कंहिंजी मजाल आहे साईं? गाॾीअ जा निशान? कानी करामत और मुर्शिद आहीं, मींहं तलाह करे छॾिया आहिनि हर हंधि, त पोइ सूबेदार छो आयो आहे? बाबा साईं खे सलाम करणु आयो आहे। शक त कोन पियो अथसि। कुते खे धप त ज़रूरु ईंदी बाबा साईं। हॾी उछलियोसि, माठ थी वेंदो। ऐं जे हॾी न ॾियांसि त पोइ भितर हणुसि। टेबल तां तस्बीह खणी झुंड हणी चयाईं, अंदरि मोकिलींसि। नंढे सूबेदार चांठ वटि बूट लाथा, डंडी कच्छ में झले, ॿई हथ जोड़े सलाम कयो। चयाईं, बाबा साईं जी बादशाही बरक़रार। हथ सां भरिसां वेहण जो इशारो कंदे पीर साईं तस्बीह मोटाए टेबल ते रखी। नंढो सूबेदार एहतराम विचां साम्हूं कुर्सीअ ते वेही रहियो। चयाईं, अहिड़ो मींहुं सॼी ॼमार कोन ॾिठोसीं। पीर साईं मुरकंदे चयो, सभु मौला जा रंग आहिनि सूबेदार साहिबु। नंढे सूबेदार जी नज़र कमरे में भटकण लॻी। बेख़यालीअ में खीसे मां पाकेट कढी सिगरेट आङुरियुनि में झले तीली ॿारण वारो हो जो ओचितो पीर साईं ते नज़र पइजी वियसि। अणदुखियल सिगरेट आङुरियुनि में झले वेही रहियो। राजीअ जी ख़बर पई? पीर साईं पुछियो। अव्हां खां वधीक ॿियो कंहिंखे ख़बर हूंदी बाबा साईं। नंढे सूबेदार अणदुखियल सिगरेट चपनि ते आणींदे चयो। धुरणी वठी वियसि। पुछियाईं, छा मतिलबु? नंढे सूबेदार चपटी वॼाए सिगरेट जी ख़याली रख छाणे डंडीअ खे होरियां होरियां पंहिंजी तरीअ ते हणंदे चयो, दिलनि जा हाल ॼाणो था।
अण ॾिठो ॾिसो था रूहानियत जा धणी आहियो, अव्हां खां भला का ॻाल्हि लिकल हूंदी छा बाबा साईं? पीर साईं कुझु देरि नंढे सूबेदार जे जुमिले ते सोचींदो रहियो, पोइ चयाईं सावण ॾाढो परेशान आहे। नंढे सूबेदार जवाबु ॾिनो, उथी दरीअ ताईं आयो, परदो हटाए ॿाहिरि ॾिठाई, चयाईं ज़ाहिर आहे परेशान त थींदो। कुझु देरि माठ रही, ओचितो नंढे सूबेदार पुछियो, ॾाढी सुहिणी हुई। पीर साईं हेठिएं चप खे हल्को चक पातो। जवाब जो इंतज़ारु कए बग़ैर नंढे सूबेदार चयो, ख़ैर अव्हां जो त बचो हुई, बानियूं बि बचाई त थींदियूं आहिनि न बाबा साईं। परदो बंदि करे मोटंदे चयाईं, पर नौकरनि चाकरनि ते कहिड़ो भरोसो? पीर साईं कहिड़ो जवाबु ॾिए? नंढो सूबेदार सिधो अची पीर साईं जे साम्हूं बीठो, चयाईं नूरे जे मुतलिक़ तव्हांजी कहिड़ी राय आहे? नूरो मुंहिंजो ख़ासि माण्हू आहे। ख़ासि माण्हू ई त ॾोहारी थींदा आहिनि बाबा साईं। हू असां वटि नंढो थी वॾो थियो आहे, काल्ह शाम बि तव्हां वटि ई हो, मुंहिंजे हुकुम खां सवाइ केॾांहुं बि न वेंदो आहे। पक अथव बाबा साईं? तोखे मंझसि शक आहे जुमा ख़ान? पीर साईं पहिरियों दफ़ो नंढे सूबेदार जो नालो वठंदे चयो, न बाबा साईं। नंढो सूबेदार हको बको थी वियो। अव्हां जे माण्हूअ ते शक करे का आख़िरत कारी करणी अथमि छा? मूं त ईअं ई पे पुछियो। पीर साईं उथी बीठो, हथ वधाईंदे चयाईं, का ख़बर पए त मूंखे हिकदमि इतलाह कजो। ख़ुदा हाफ़िज़। चूड़ियुनि जे छणके ते पीर साईंअ जी अखि खुली पई। पासो वराइण वारो ई हो जो यादि आयुसि त कमरे में हू अकेलो हो। सट ॾेई उथी वेठो, लॻुसि पहिरां ॾींहं खां कोई वेठो आहे। ख़ौफ़ खां करूंडड़ो थी वियो। कुझु चवे ई चवे उन खां अॻु राॼीअ जो आवाज़ु कान ते पियुसि, बाबा साईं। टप ॾेई पलंग तां लही परे थी बीठो। सुॾका संदसि वेझो ईंदा विया, बाबा साईं। ॼण सीने में कंहिं भालू लाहे छॾियसि। थिड़ंदे चयाईं, केरु आहीं तूं? राॼी आहियां बाबा साईं, सुॾकर वराणियो। राॼी? हिन हैरत मां पुछियो। हा बाबा साईं, राॼी। पर हू वधीक चई न सघियो, गलो घुटिजी वियुसि, पेशानीअ तां पघर टिमण लॻुसि। न बाबा साईं, मां मुई न आहियां, ज़िंदा आहियां। उहो कूड़ आहे, हिन दांह कई। उहो सच आहे। तूं मरी चुकी आहीं। मां तव्हांजे साम्हूं बीठी आहियां, ॾिसो गौर सां, ॾिसो। किथे आहीं तूं? साम्हूं छो नथी अची? जवाबु ॾे। सुॾका वेझा थींदा विया। हू दीवार खे टेक ॾेई सहकण लॻो। कंहिंजा गरम साह संदसि गलनि खे छुहण लॻा। दांह करे चयाईं, वेझो न अचिजांइ, परे थी, मूंखां परे थी। धारे वजूद जी गर्मी संदसि जिस्म खे ॾंगण लॻी। समूरी ताक़त गॾु करे रड़ कयाईं, दूर थी मूंखां। सुॾका पोइ बि बंदि न थिया, बेवस थी वियो। लीलाईंदे चयाईं, मूंखे अकेलो छॾे ॾे, ख़ुदा जे वास्ते मूंखे अकेलो छॾे ॾे। तॾहिं को सर्द हथु संदसि पेशानीअ खे हल्को छुई वियो। हिन दांह करणु चाही, आवाज़ु निकिरी न सघियुसि। साह लुकीअ में टांडे जियां ॿरंदो महसूसु कयाईं। भित सां घसंदो आहिस्ते आहिस्ते निढाल थी ज़मीन ते किरी पियो। बाबा साईं। मेलियुनि दूर खां को आवाज़ संदसि कन ते पियो। बेहोशीअ में हल्को छिरक भरियाई। अखियूं खोलियो बाबा साईं। हिन ज़ोर सां अखियूं ॿूटे छॾियूं। भुणकंदे चयाईं, मूंखे अकेलो छॾे ॾे। मां अव्हां जी धीउ आहियां बाबा साईं, अव्हां जी धीउ। एतबार न आयुसि। असां मोटी आया आहियूं बाबा साईं। ॾिसो, असां सभु अची विया आहियूं। अखियूं खोलियाईं त पलंग चौधारी सभिनी घर भातियुनि खे परेशान बीठल ॾिठाई। वॾी बीबीअ सराईअ मां चयो, साईं होश में आया आहिनि। नंढी बीबीअ गिराटड़ी पाए पीउ खे प्यार विचां चुमंदे चयो, शुक्राना, असां त ॾाढो मायूस थी विया हुआसीं बाबा साईं। दिलि में कंडो चुभंदो महसूसु कयाईं। पुछियाईं, छा थियो मूंखे? वॾी बीबीअ ख़ुशीअ जा लुड़क उघंदे चयो, साईं खे कई बार चयो अथमि त परावा ॾोलावा पंहिंजे ॻिचीअ में न विझंदा कयो। साईं मुड़नि ई नथा। छा टके जी बानी भॼी वई आहे ऐं छा साईं पंहिंजी सिहत ख़राबु करे छॾी आहे? भाॼियो कड़ रनुनि जी ख़ातिर को पाण खे एतिरो परेशान कबो आहे कीअं? नंढी बीबीअ माउ खे रोकींदे चयो, अमां साइण, हीअ वक़्तु उन्हनि ॻाल्हियुनि जो न आहे। बाबा साईं खे ठीकु थियणु ॾियो, पोइ ॾिसी वठंदासीं।
हूअं बि मुंहिंजे ख़्याल में राजी अहिड़ी कान्हे, वीचारीअ सां ज़रूरु का वेदन थी आहे। पीर साईंअ जे दिलि ते धकु लॻो। पुछियईं, निंड में कुझु चइमि पए छा? निंड? वॾी बीबीअ नक सुणकंदे चयो, छाजी निंड? साईं त होश में ई कोन हुआ। दुश्मन ओ हिते पिया हुआ ज़मीन ते। पुछियईं, का ख़बर पई बानीअ जी? वॾी बीबीअ खे चूचड़ी वठी वई। चयईं, बाहि ॾियो न बदमाश खे। जेॾां जी हुई ओॾां वञी निकिती। पाण ई पुलिस ॻोल्हे ईंदसि रसा ॿधी। ख़ुदा जे वास्ते तव्हां पाण खे वधीक ॻणितियुनि में न ॻारियो। हिन इत्मीनान जो साहु खयूं। नंढी बीबीअ जे गल ते हल्की थपकी ॾींदे चयाईं, ज़रा बीबी, हाणे तव्हां अची विया आहियो त असांजा बि सभु दुख दूरि थी वेंदा। ॾाढा अकेला थी पिया हुआसीं तव्हां खां सवाइ। कुझु ॾींहं पीर साईं मुकमिल आराम कयो। डॉक्टरनि जो ख़्यालु हो त साईंअ खे माण्हुनि जे वठि वठां, अर्ज़दारनि जी पीउ ऐं मुरीदनि जे कट कनि बेआराम करे छॾियो। सुकून मिलंदुनि त ॿीहर नौबना थी पवंदा। उन करे ॿाहिरीं मुलाक़ातुनि ते मुकमिल बंदिश विधी वई। हवेली अंदरि संदन दिलजोई ऐं परगोर जो ख़ासि इंतिज़ाम कयो वियो। नंढी बीबीअ त पल लाइ बि संदन सेरांदी न छॾी। माण्हुनि जे विच में रही पीर साईं कुझु क़दुरु पाण खे महफ़ूज़ महसूसु करणु लॻो। कॾहिं कॾहिं गुज़िरियल वाक़िया यादि करे ओचितो छिरकी उथंदो। ख़ौफ़ संदसि ॾील ॾकाए वेंदो। पर अणवणंदड़ यादुनि जी छा छेत दिलि जी उन्हाहियुनि ताईं उतरी चुकी हुअसि। तंहिंखे छिके कढी फिटी करणु संदसि वस में न हो। उथण वेहण जहिड़ो थियो त नूरे हवेलीअ जे विच वारे दरवाज़े खां सहारो ॾेई ओताक में आणे सोफ़े ते विहारियसि। पुछियईं, नूरा बापा, ॿियो त ख़ैरु आहे न? नूरो हथ ॿधी बीह रहियो। चयईं, अव्हां जे सिर वक़्त जो ख़ैरु हुजे बाबा साईं, असां बि तव्हांजे पाछे में पिया तॻूं। पीर साईं पुछियो, ॿियो को हाल अहवाल? अहवाल ख़ैर जा, नूरे चयो। 2-3 चकर सूबेदार नंढे लॻाया आहिनि। अव्हां जे अघाईअ जो ॿुधी मोटी वियो। कुझु चयाईं? चवंदो वरी छा? मिड़े काणी ॿिली वारी सट भला सावण। ॿाहिरि छन में वेठो आहे, न मानी न पाणी न ॻाल्हि ॿोल, कंध हेठि ॻोढ़ा पियो थो ॻाड़े। सच पुछो बाबा साईं त उन मिसकीन जे हाल ते हाणे रहम थो अचे। माण्हू छा था चवनि? जेतिरा हुआ त ओतिरियूं ॻाल्हियूं आहिनि। के चवनि था भॼी वई, के चवनि था खॼी वई, के चवनि था त खूह में टपो ॾिनई। पीर साईं माठ थी वियो। गुज़िरियल हफ़्ते सवा जे वारदातुनि खेसि मुंझाए विधो। राजीअ जे रूह संदसि सुख चैन खसे वरितो। कई भेरा सोचियो बि हुआईं त कंहिं सॼण सां सूर सले हियांव जो बार हल्को करे, पर हर बार ख़ौफ़ खेसि हीणो करे थे छॾियो। नूरो रिड़ी अची संदसि पेरनि में वेठो। हिक टंग पंहिंजे सथरनि ते रखी पीर साईंअ खे ज़ोर ॾींदे चयाईं, बाबा साईं, मिड़े कुझु जास्ती जज़्बाती थी विया हुआ। पीर साईं पंहिंजनि पूरनि मां वराणियो। ख़बर न आहे मूंखे छा थी वियो नूरा। हुई बि हट परी बाबा साईं, शाही शिकार हुई। असां त तुंहिंजे डप खां अखियूं हेठि करे घुमंदा हुआसीं। पीर साईं थधो साह भरे चयो, बसि थी वई नूरा। नूरे वराणियो, गुज़री कयोसि बाबा साईं, ॿी ॾींदो। झिरल आवाज़ में चयाईं, मन मुंझो आहे नूरा, मूंखे घड़ी पल अकेलो छॾे ॾे। राति जो निंड में पासो वरायई त पीर साईंअ खे का तेज़ शइ कुख में चुभंदे महसूस थी। उंदाह में हथोराड़ी हणी ॾिठाई त भॻल चूड़ीअ जो टुकड़ो मिलियुसि। वधीक फोलियाई त चादर ते अखी चार चूड़ियूं फैलियल ॾिठाई। साह सुकी वियुसि। दम मुंझाए साणू थी पइजी रहियो। तॾहिं सुॾका ॿीहर जागी उथिया। बाबा साईं, दिलि धक धक घुसाए वियसि। मां तव्हांजी न्याणी आहियां बाबा साईं। कोई आहे? दिलि में दाह कयईं। मूं ते रहम कयो बाबा साईं, कोई आहे जो मूंखे हिन अज़ाब मां छुटकारो ॾियारे। बेआवाज़ लफ़्ज़ संदसि ज़हन मां थूअर जियां फुटी निकिता। मूंखे न मारियो बाबा साईं, मूंखे जेदान ॾियो। ॾकंदड़ हथनि सां टेबल लैंप ॿारियईं। सुॾका बंदि थी विया। ॿिन्ही हथनि सां चादर तां शीशा हटाइण चाहियईं, पर उते कुझु बि न हो। बेहाल थी मथो दीवार सां टकराईंदे विफलियो।
हीउ मूंखे छा थी वियो आहे। ॿिए शाम जो नंढो सूबेदार 2 सिपाही साण करे उताक ते अची हाज़िर थियो। मुरीदनि उथी हथु ॾिनो। पीर साईं उथण जी कई, पर हिणाईअ सबबु उथी न सघियो। वेठे हथु ॾिनाई, चयईं ॿेली माफ़ कजांइ, उथण जहिड़ा न आहियूं। नंढे सूबेदार हथ ॿधी वराणियो, तव्हां तकलीफ़ न कयो बाबा साईं, का ख़बर अचार न को। नंढे सूबेदार वराणियो। जांच हले पई, लॻे थो त वारदात ॻरी आहे। छा मतिलबु? पीर साईं पुछियो। दुबा सुकी विया आहिनि बाबा साईं। सिपाहियुनि खे वाह जे परीहं भर जीप जा निशान मिलिया आहिनि। पीर साईं आॾियुनि अखियुनि सां नूरे ॾांहुं निहारियो। टायरनि जे पासे ज़मीन टुकड़ो बि वही वियो आहे। नंढे सूबेदार चयो, कोटराईअ जी इजाज़त वठण आया आहियूं बाबा साईं। पीर साईं जो रंग हेॾो थी वियो। हबकंदे चयईं, असांजी ज़मीन खोटींदो। नंढे सूबेदार मुर्की पीर साईं ॾे निहारियो, चयईं टायरनि जा निशान अव्हांजे जीप जा आहिनि बाबा साईं। उताक ते माठ छांइजी वई। वारदात खून जी आहे। लफ़्ज़ टुटी फुटी विखरी विया। सिपाहियुनि जो उहो ई ख़्यालु आहे बाबा साईं। हिकिड़े शायदि त वारदात वारी राति नूरे खे हुन पासे वेंदे ॾिठो पिणु हो। नूरो वठिजी वियो। रड़ करे चयईं, उहो कूड़ आहे बाबा साईं। शायदि आहे, मां संदन कदमनि खां परे चुरियो बि न होसि। नंढे सूबेदार ॿुधो अणॿुधो करे छॾियो। चयईं, सिपाहियुनि खे हवेलीअ ॿाहिरां भॻल चूड़ियूं ऐं गुलदान जा टुकर बि मिलिया आहिनि। वेठलनि खे ॾंदे आङुरियूं अची वियूं। हर नज़र पीर साईं ते खुपी वई। हाणे पीर साईं खां वधीक रहियो न थियो। जलाल में ॾकंदे चयईं, जेकी ॻाल्हाई थो सो चङीअ तरह सम्झी बि थो जुमा ख़ान। जो ॾिठो ऐं ॿुधो अथमि सो ई वरजाए रहियो आहियां बाबा साईं। फ़ैसिलो त अदालत खे ई करिणो आहे। पीर साईं गुस्से में उथी बीठो। अखियुनि ॾाढो ऊंदहि छांइजी वियसि। उभा साह खणंदे विचड़ ज़ुबान सां चयईं त पोइ मुंहिंजो फ़ैसिलो बि ॿुधी छॾ। राजी बदकार हुई, घरियल हुई, भॼी वई कंहिं यार सां। तॾहिं धुंधलियल अखियुनि जे विथन मां खेसि हवेलीअ जे विचों दर खुलंदो नज़र आयो ऐं उन दरवाज़े मां होरियां होरियां कदम खणंदी अंदरि आई नंढी बीबी। पीर साईं जो वात हैरत खां फाटल ई रहिजी वियो। कंबंदड़ आंगुर सिधी कंदे चयईं, तूं? भाई सभु नज़रूं नंढी बीबीअ ॾांहुं खॼी वियूं आहिनि। गज़बनाक थी वियो। दीवाननि जा चीखंदे चयईं, छो आई आहीं हिते? नंढी बीबी चंद कदम अञा बि अॻिते वधी आई। पीर साईं जे अखियुनि में खून लही आयो। चयईं, मोटी वञ, मां चवां थो मोटी वञ। बाबा साईं, नंढी बीबीअ जो मासूम आवाज़ उभरियो। मोटी वञ छोकिरी। उहा अॻिते वधंदी रही। बाबा साईं, मां राजी आहियां। नंढी बीबीअ चयो, राजी? मां तव्हांजी न्याणी आहियां बाबा साईं। सीने ते 7 आसमाननि जो भार महसूसु कयाईं। राजी मरी चुकी आहे। मां ज़िंदा आहियां बाबा साईं। हाणे उहो पीर साईं जे बिल्कुलु साम्हूं अची बीठी। ख़ामोशीअ सां पंहिंजो चोलो लाहे छॾियईं ऐं सोफ़े ते नंगी लेटी पई। लॻुसि सॼी हवेली मथसि धड़ाम सां किरी पई आहे। अखियूं ज़ोर सां बंदि करे छॾियईं, मुंहुं फेरे छॾियईं। रोअंदे रड़ंदे चीखंदे चिलाईंदे सोफ़े ॾांहुं इशारो कंदे चयईं, अड़े वारो कयो, सतुर ढकियो, मुंहिंजे न्याणीअ जो जी ओघर ढकियो, नंढी बीबीअ जो अंगु ढकियो। नौकर चाकर, मुरीद, मुलाक़ाती, पुलिस वारा ऐं नंढो सूबेदार अचरज में कॾहिं सुॾकंदड़ पीर साईं खे ऐं कॾहिं ख़ाली सोफ़े खे ॾिसंदा रहिया।